जॾहिं तुंहिंजो दिमाग़ तेज कम करण शुरू करे त समझ जाए त तुंहिंजी कामयाबी तमाम घणी तुझे वेझो आहे। मगर इहो तू कीअं मुमकिन बणाए त तुंहिंजो दिमाग़ हर टाइम स्ट्रॉन्ग रहे, इजी रहे ऐं फ्रेश रहे। साइंसी रिसर्च जे मुताबिक हर रोज एक्सरसाइज करण वारो इंसान 101% एक्टिव रहंदो आहे ऐं उनजो दिमाग़ तमाम तेजी सां कम कंदो आहे। जेको भी शख्स एक्सरसाइज कंदो आहे उनजो दिमाग़ बाकायदगी सां फ्रेश रहंदो आहे। हिन दुनिया में अगर तोखे कामयाब थियणो आहे, अगर तोखे कुछ नओ करणो आहे, सब खां पहिरियां तोखे पंहिंजे दिमाग़ खे फ्रेश रखणो पवंदो ऐं तोखे पंहिंजे दिमाग़ खे फ्रेश रखण जे लाइ डेली एक्सरसाइज करणी पवंदी। एक्सरसाइज मुख्तलिफ सूरतुनि में करे सघीं थो, चाहे तू वॉक कर, चाहे कुछ भी कर, पर तरीके सां हर रोज इहो स्केड्यूल बणाए जीअं तू हर रोज पंहिंजी एक्सरसाइज पंहिंजे टाइम सां सर अंजाम ॾेई सघे। दोस्त, कामयाबी जी मंज़िलुनि ताईं पहुचणो भी आहे, पर पंहिंजी ज़िंदगी में जेके एक्टिव रहंदा आहिनि उहे ई कामयाबी जी मंज़िलुनि खे तय करे सघंदा आहिनि। दोस्त, अगर वीडियो पसंद अचे त वीडियो खे लाइक जरूर कजाए। अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजाए। इंशाअल्लाह इहो फैसलो तुझे कैरियर जे लाइ बेहतरीन फैसलो साबित थींदो, छो जो दोस्त असां तुझी ज़िंदगी बदलाइण लाइ हिकु नओं अज़म खयो आहे ऐं इंशाअल्लाह इहो तोसां वाइदो आहे तुझी ज़िंदगी मोटिवेशंस जे थ्रू तब्दील करे रहंदासीं। दोस्त, हिकड़ी ॻाल्हि त तय आहे, कामयाब माण्हू ईअं ई त अमीर नाहिनि थिया, एतिरी आसानी सां अमीर त नाहिनि थिया। इन्हनि पंहिंजी ज़िंदगी में हर शइ जो, हर कम जो स्केड्यूल ठाहियो आहे। हर रोज सुबुह जो उथी करे नाश्तो सही सां कंदा हूंदा, हर रोज वॉक कंदा हूंदा, कामयाब थियण जे लाइ कुछ वक़्तु कढी करे हर रोज पाण खे एनालाइज कंदा हूंदा। दोस्त, ये ॻाल्हियूं मां हवा में कोन थो कयां, इन्हनि जे लाइ हिकु वॾी रिसर्च करे मां तुझे ख़िदमत में ये ॻाल्हियूं पेश थो कयां। दोस्त, जॾहिं इंसान हर रोज एक्सरसाइज कंदो आहे त उनखे ईअं महसूस थींदो आहे त मुंहिंजे ॾींहं जी शुरूआत ॼण बहितर थी आहे ऐं इहा हक़ीक़त भी आहे, तू करे ॾिस जाए तोखे तमाम इज़ी महसूस थींदो। मंज़िलूं जज़्बनि सां ई हासिल थींदियूं आहिनि, इहा ॻाल्हि यादि रही। ऐं जॾहिं दिमाग़ एक्टिव रहंदो आहे त हर चीज़ एक्चुअल में वाकई थियण लॻंदी आहे। दोस्त, जॾहिं तू पंहिंजो हिकिड़ो सुठो स्केड्यूल ठाहींदे, जॾहिं तू पंहिंजे शेड्यूल मुताबिक हलंदे त तू पाण महसूस कंदे त न, बिल्कुल जेको मुंहिंजो हाल हली रहियो आहे तमाम बेहतरीन आहे। जॾहिं तुंहिंजो दिमाग़ स्ट्रॉन्ग रहंदो तॾहिं तू सब कुछ करे सघंदे। जॾहिं तू सब कुछ करे सघंदे त हर शइ मुमकिन थियण शुरू थी वेंदी। दोस्त, पाण खे पाण टाइम ॾे, एनालाइज कर, हर रोज वॉक कर, हर रोज एक्सरसाइज कर, पंहिंजे ॾींहं जी शुरूआत एक्सरसाइज सां कर ऐं पोइ तोखे हर शइ फ्रेश महसूस थींदी। तोखे ॾींहुं चाहे केतिरी भी गर्मी हुजे, चाहे केतिरी भी सर्दी हुजे, हर ॾींहुं तोखे बहितर लॻण शुरू थींदो। जॾहिं हर शइ तोखे बहितर लॻण शुरू थींदी तॾहिं त तू सही कम अंजाम ॾेई सघंदे ऐं जॾहिं सही कम अंजाम ॾींदे त कामयाबी ऑटोमेटिक तुझी थियण लॻंदी। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। मुंहिंजूं तमाम नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।